जीअं सिंध खे ऐं सिंधुदेश ॾेई रहियो आहियां ऐं सिंधुदेश ठाहिण लाइ जदोजहद करे रहियो आहियां। उहो मुल्क सिंध तारीख़ जे तमाम ॾगहे अरसे में इन्ही नाले सां सॾबो रहियो आहे। मूं सिंधुदेश खे सिंधी माण्हुनि जे मंज़िल मक़सूद तौरु 31 मार्च 1973 में सिंधी शागिर्दनि पारां सिंध यूनिवर्सटी में मूंसां मलहाइल शाम जे मौक़े ते पंहिंजे सदारती तक़रीर में पेश कयो हो। इन जो वास्तेदार टुकड़ो हीअ आहे। गौर फिक्र ऐं तजुर्बे बाद नई नतीजे ते पहुतो आहियां त सिंध जा ॾहाकू ज़ुबान, कल्चर, तारीख़ी रवायात, सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि जी बुनियाद ते जुदा क़ौम आहिनि ऐं क़ौमुनि जी हक़ ख़ुदइरादियत आधार ते पंहिंजा सियासी, इक़्तिसादी, कल्चरल आज़ादी, ख़ुशहाली ऐं तरक़ी जा फ़ैसिला करण जा हक़दार आहिनि। उन लाइ इन्हनि खे सिंधुदेश हासिल करणु घुरिजे। برصغيرپاڪ हिन में हज़ारें वरनि खां जुदागाना तारीख़ी मुल्क रहियो आहे ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि वांगुरु इनखे बि पंहिंजे फ़ैसिले करण जो हर हक़ हासिल हुजे। हिते आऊं तव्हांखे सिंधुदेश जी माना ॿुधायां। सिंधुदेश जी माना सिंधु ताज जे मौजूदा सिंध मुल्क वारी आज़ाद एराज़ी आहे। इन मुल्क हज़ारें वरनि खां पंहिंजे अलहदा हैसियत काइम रखी आहे। सिंध ऐं सिंधुदेश में तग़ावत इहो आहे त सिंध में सारी इंडस वैली वारो मुल्क अची वञे थो, पर सिंधुदेश में सिर्फ़ मौजूदा सिंधी एराज़ी आहे। जीअं बंगाल जी माना उभरंदो ऐं ओलहंदो गॾियल बंगाल आहे ऐं बांग्लादेश जी माना सिर्फ़ उभरंदे बंगाल वारो आज़ाद मुल्क आहे। सिंधुदेश जे नाले वठण मां असांजो मक़सद इन ख़िते ज़मीन जी सियासी आज़ादी, इक़्तिसादी ख़ुशहाली ऐं कल्चरल तरक़ी थिए थो, जा हिन वक़्तु सूबे सिंध ते मुश्तमिल आहे।